बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाड सां गॾु आऊं आहियां हाकिम नसीराणी। नाज़रीन, अल्लाह ताला इंसान जी हिदायत जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मज़हबनि जो रूप ॾेई करे के मसीहा मोकिलिया, शरीयत जा वारिस मोकिलिया, जन अची करे हिन दुनिया में इंसाननि जे इस्लाह जो प्रोग्राम ठाहियो ऐं इंसाननि खे ॿुधायूं त मज़हब में ई तव्हांजो छुटकारो आहे, छो इहो मज़हब ई आहे जेको अल्लाह सां इंसान खे ॻंढे थो। सो दीन इस्लाम ॿिए उन्हनि सॼनि मज़हबनि मां हिकु मज़हब आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ वक़्त ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं इबादतूं कयूं वेंदियूं आहिनि। इन्हनि इबादतनि ते अॼु असां जंहिं शख़्सियत खे पंहिंजे प्रोग्राम में मधु कयो आहे, हिकु तमामु वॾी शख़्सियत, मां पंहिंजो पाण खे ख़ुशनसीबु सम्झां थो जो साईं मुंहिंजे प्रोग्राम में कई आया। क़ुरान, हदीस ऐं फ़िक़ह जो ॼाणू हिकु सीनियर उस्ताद सां गॾोगॾु हिकु मौक़िक़ ऐं बहितरीनु लेखक मौलाना अब्दुल्ला खोसो साहिबु, साईं जन खे मां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी, जज़ाकल्लाह ख़ैर। नाज़रीन, जीअं मां तव्हां साम्हूं अर्ज़ु करे चुको आहियां त साईं हिकु सीनियर उस्ताद बि आहे जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ मदरसनि में पढ़ाईंदा रहिया, क़ुरान ऐं फ़िक़ह जा बहितरीनु ॼाणू आहिनि ऐं साईं पाण हिकु बहितरीनु लेखक बि आहिनि जंहिं इस्लाम सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तहक़ीक़ कंदा रहिया आहिनि। अचो त साईं खां संदन इल्म मां फ़ाइदो वठंदे मां पहिरियों सुवालु जेको साईं खां कयां थो पियो, साईं मुंहिंजा रोज़े खे इबादत जो दर्जो छो हासिलु आहे जॾहिं त ॿिया कम बि आहिनि? अल्लाह इंसान खे इबादतनि जो सिलो छो ॿुधाए थो त भई तव्हां मुंहिंजी इबादत कयो ऐं तव्हांखे मां हीउ सिलो ॾींदुसि? ऐं उन्हनि मां हिकु रोज़ो बि आहे जंहिंमें इंसान खे इहो चयो वियो आहे त तव्हां रोज़ा रखो ऐं उनजो तव्हांखे सिलो मिलंदो। इन ते कुझु रोशनी विझंदो, महिरबानी थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल अमीन व अला असहाबी व मन तबअहुम इला यौमिद्दीन अजमईन। अमा बाद, अर्ज़ त इबादत, मेहनत ऐं जद्दोजहद जो नालो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजनि बाननि खे इबादत जो हुकुम ॾेई करे उन्हनि खां महिनत कराए करे उन्हनि जे आम फितरी हालतुनि खां उन्हनि खे धार करे उन्हनि जी आज़माइश जे जवाब में उन्हनि खे सिले जे तौर ते अजर ऐं सवाब ॾींदो आहे। जेके बि इबादतूं अल्लाह ताला फ़र्ज़ कयूं आहिनि, जहिड़ो निमाज़, ज़कात, रोज़ो ऐं हज, इहे सभु महिनत तलब अमल आहिनि। महिनतुनि जे जवाब में ई अल्लाह ताला उन्हनि खे अजर ॾींदो आहे। उन्हनि मां हिकु रोज़ो आहे जेको इंसान खे सुबुह खां वठी शाम ताईं बुखियो ऐं उञो रखी करे आज़माइश में विझी करे अल्लाह ताला उनखे अहिड़ो अजर ॾिए थो जंहिं अजर खे क़यामत जे ॾींहुं ॿियनि कंहिं गुनाहनि या ॿियनि कंहिं ग़लतियुनि जे करे कटियो बि न वेंदो। हर महिनत जो अमल अल्लाह ताला कंहिं ॿियनि गुनाहनि जे करे कटे सघे थो, लेकिन अल्लाह ताला जो इहो वाइदो आहे त रोज़े खे मां कंहिं गुनाहनि जे एवज़ में न कटींदुसि, छो त उहो मुंहिंजे हुकुम ते रखियो वियो आहे ऐं इन जो अजर मां ख़ासि पंहिंजे तौर ते ॾींदुसि। जी साईं, रोज़े जो ज़िक्र तव्हां कयो, अल्लाह जे ख़ुशनूदी हासिलु करण जे लाइ सॼो ॾींहुं उञायल ऐं बुखायल रहे ऐं अल्लाह उनजो अजर उनखे ॾींदो। लैलतुल क़दर 30 रोज़ा अल्लाह ताला असां ते फ़र्ज़ु कया आहिनि। उन्हनि 30 रोज़नि मां लैलतुल क़दर पहिरें अशरे में बि अची सघे पियो, ॿिए अशरे में बि अची सघे पियो। ख़ासि तौर ते इनखे आख़िरी अशरे लाइ छो मुख़्तस कयो वियो त भई आख़िरी अशरे में लैलतुल क़दर जी राति खे तव्हां ॻोल्हियो ऐं लैलतुल क़दर जी अहमियत छा आहे, इन ते कुझु रोशनी विझो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लैलतुल क़दर जी अहमियत इहा आहे त अल्लाह ताला इन हिकु राति जी इबादत खे 1000 महीननि खां बि वधीक करार ॾिनो आहे। पारायम में अल्लाह ताला फरमायो, लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेका बि पंहिंजी मख़लूक पैदा कई आहे, उन मख़लूक मां किन शयुनि खे चूंडियो आहे, कुझु ॾींहंनि खे, कुझु रातियुनि खे, कुझु जॻहियुनि खे, कुझु बंदनि खे, ऐं उन्हनि मां पंहिंजा ख़ासि मक़सद अल्लाह ताला हासिलु कया आहिनि।
उन्हनि मां हिकु चूंडियल राति आहे लैलतुल क़द्र जी, क़द्र वारी राति। ऐं इन जो तख़सुस पहिरियां ई न थियो हो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो लैलतुल क़द्र जो, त उन महिल पाण करीबन पहिरियां ई इहो ऐलान कयो त सॼे साल में हिकिड़ी राति आहे। ॿियो नंबर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐलान इहो आयो त रमज़ानुल मुबारक जे महीने जे अंदरि रातियुनि मां हिकिड़ी राति आहे। टें दर्जे ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो ऐलान थियो त हीअ रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जी 21 रातियुनि मां हिकिड़ी राति आहे। ऐं आख़िर में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जूं अहिड़ियूं अलामतूं बयानु कयूं जंहिंमां आम तरह सां इहो तासुरु वरितो थो वञे त इहा राति 27 रमज़ान जी राति आहे, जंहिंखे लैलतुल क़द्र चयो थो वञे। आम तरह उलमा जो तासुरु इहो आहे त इहा 27 रमज़ानुल मुबारक जी राति आहे, जेतोणीकि इन ते इतफ़ाक़ न आहे। इतफ़ाक़ इन ॻाल्हि ते आहे त रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे जी 21 रातियुनि मां हिकिड़ी राति आहे, जंहिंमें इबादत करण सां अलाह ताला 1000 महीननि जो अजर ॾिए थो। थी सघे थो इहो इन करे कयो वियो हुजे त जीअं माण्हू ज़्यादा खां ज़्यादा महिनत कनि ऐं आख़िरी अशरे जे 21 रातियुनि में जागी गुज़ारनि, अलाह खे घणो यादि कनि ऐं उन्हनि जे दिलि ते, उन्हनि जे ख़्यालात ते मस्बत असरु क़ाइमु थियनि। इहो ग़ालिबनि इन जी हिकमत इहा आहे त अलाह ताला इन खे मख़फ़ी रखायो आहे पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मार्फत। इन करे आम तासुरु इहो आहे त जेतोणीकि लैलतुल क़द्र वारी राति 27 रमज़ान जी आहे, पर इहा हतमी न आहे, बल्कि 21 रातियुनि मां का बि हिकिड़ी राति आहे ऐं इन 21 रातियुनि में महिनत करणु खपे। आख़िरी अशरो रमज़ान जो नाज़रीन, जंहिंखे अशरा मग़फ़िरत बि चइबो आहे, जंहिंखे अशरा अजर बि चइबो आहे, त 20 ॾींहं अलाह जी इबादत कयो, अलाह जी ख़ुशनुदी हासिलु करण जे लाइ रोज़ा रखो ऐं आख़िरी अशरे में तव्हांजी मग़फ़िरत कई वेंदी, तव्हांखे अजर मिलंदो। आख़िरी मग़फ़िरत जो अशरो पहिरियां बि थी सघे पियो, विचों अशरो बि थी सघे पियो, त आख़िरी अशरो छो चयो वियो आहे, इन ते कुझु इन में असल ॻाल्हि ईअं आहे त हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकिड़ी रिवायत आहे जंहिंमें हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त रमज़ानुल मुबारक जो पहिरियों अशरो अलाह खां रहमत घुरण लाइ ख़ासि आहे। विच वारो अशरो अलाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरण जो अशरो आहे ऐं आख़िरी अशरो अलाह ताला खां हमेशह जे लाइ जहन्नम जी बाह खां आज़ादी घुरण जो अशरो आहे। हाणे ज़ाहिर आहे त जॾहिं माण्हू अलाह ताला खां रहमत घुरे थो, ॿाझ घुरे थो, त अलाह उन ते ॿाझ करे थो। जॾहिं अलाह ॿाझारो थिए थो त हू मग़फ़िरत घुरे थो त मुंहिंजा गुनाह माफ़ु थियनि। त ॿिए अशरे में जॾहिं हू मग़फ़िरत घुरे थो त अलाह उनखे गुनाह उनजा माफ़ु करे थो ऐं उनखे पाक साफ़ु करे थो। टें अशरे में जॾहिं हू अलाह ताला खां इहा शइ घुरे थो त मूंखे हमेशह जे लाइ जहन्नम जी बाह खां आज़ादी नसीबु थिए, छो त हिन महिल मां अलाह जी ॿाझ ऐं मग़फ़िरत हासिलु करे पाक ऐं आज़ादु थी चुको आहियां। तंहिंजे करे मूंखे अलाह ताला जेको आहे महिरबानी करे ऐं हमेशह जे लाइ मूंखे जहन्नम जी बाह खां आज़ादी ॾिए। पर इन सां गॾु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं बि फ़रमायो आहे त वलिल्लाहि फ़ीहि उतक़ाउ मिनन नार, यानी हिन रमज़ान जे आख़िरी अशरे में अलाह ताला जहन्नम जी बाह खां आज़ादी जे लाइ हिकिड़ो अंग मुक़ररु कयो आहे ऐं जेके माण्हू जेतिरे क़दुरु ज़्यादा इन जी दुआ घुरंदा उहो मेरिट जे बुनियाद ते इन खे हासिलु करे वेंदा। जेके ज़्यादा खां ज़्यादा अलाह ताला खां मुतालबो कंदा, यके बाद थी करे हिक ॿिए जे पुठियां उन्हनि खे इहा आज़ादी जहन्नम जी बाह तौबा जेतिरी तौबा थी सघे थी, तौबा न बल्कि घुर जहन्नम जी बाह खां आज़ादी हमेशह जे लाइ आज़ादी जी घुर अलाह ताला खे जेतिरी ज़्यादा थींदी अलाह ताला ओतिरे अंगनि जे माण्हुनि खे जेको आहे आज़ादी ॾींदो जहन्नम जी बाह खां। बल्कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा दुआ बि सेखारी त आते करे काबना वरे काब आबाइना मिनन नार, असांखे ऐं असांजे अबनि ॾाॾनि खे बि जहन्नम जी बाह खां हमेशह जे लाइ छुटकारो नसीबु कर। नाज़रीन, तव्हांजे साम्हूं मां ज़िक्र करे चुको आहियां त साईं हिकु मुहक़िक़ आहिनि, हिकु उस्तादु आहिनि, उन सां गॾु गॾु हिकिड़ो लेखक, हिकु सुठा लेखक बि आहिनि। सो साईं जन जा हिन वक़्तु ताईं कहिड़ा किताब मार्केट में अची चुका आहिनि, कहिड़े कहिड़े मौज़ूअनि ते अची विया आहिनि, इन ते बि मां साईं खां इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हां इन ते बि कुझु रोशनी विझो त हिन वक़्तु तव्हांजा कहिड़ा कहिड़ा किताब मार्केट में अची चुका आहिनि ऐं उन्हनि जा मौज़ू कहिड़ा आहिनि ख़ासि तौर ते। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
अदा बुज़ुर्गो, मां हिन महिल ताईं 54 नंढा वॾा किताब लिखी चुको आहियां, माशाल्लाह। जंहिं मां हिन महिल महिराण अकेडमी शिकारपुर वारनि मुंहिंजा 15 किताब छापिया आहिनि सिंधी ज़ुबान में। बिस्मिल्लाह। बाक़ी जेके उर्दू या अरबी ज़ुबान में मां किताब लिखिया आहिनि उन्हनि मां कुझु हाणे कंपोज़ थी रहिया आहिनि, इंशाअल्लाह जल्दी में ईंदा। मौज़ू जे एतबार खां मां इहा ॻाल्हि कंदुसि त तसव्वुफ़, इबादत, औरतुनि जे फ़िक़ी मसइलनि ऐं अल्लाह ताला सां ताल्लुक़ ऐं लाॻापे, इन नमूने सां मारूफ़ जो हुकुम ॾियण ऐं बुराई खां रोकण जे मौज़ू ते, ज़कात ऐं ज़कात जे मसारिफ़ ते, ऐं अल्लामा इब्नुल जौज़ी जे किताब तलवीस इब्लीस जो तर्जुमो मूं कयो आहे शैतान जा फंद जे नाले सां, सिंधी ज़ुबान में। सिंधी ज़ुबान में। ऐं सिंधी ज़ुबान में मां किताब लिखियो आहे त सुन्नत खे यानी हदीस खे लिखण जी तारीख़ पाण करीम जन खां वठी 1400 सदी हिजरी जी पिछाड़ी ताईं इहो किताब बि छपी चुको आहे। इन नमूने सां काफ़ी ॿिया किताब बि जेके दर्सी आहिनि यानी मदरसनि में पढ़ाइण जोगा किताब आहिनि उहे बि हिन महिल कंपोज़ थी रहिया आहिनि। इंशाअल्लाह जल्दी में उहे बि अची वेंदा। पर ज़कात ऐं मसारिफ़ ज़कात मुकमल थियण वारो आहे, कंपोज़ थी करे इंशाअल्लाह जल्दी मार्केट में 2-4 महीननि में अची वेंदो। इहो किताब उर्दू ज़ुबान में आहे, 600 सफ़ा ते मुश्तमिल आहे। सही मुस्लिम जी मां तजरीद कई आहे, यानी उनजो ख़ुलासो कयो आहे, उन जो तर्जुमो कयो आहे, उन ते तशरीह नोट ॾिना आहिनि। 1200 सफ़ा जो किताबु आहे, 3 दफ़ा छपी चुको आहे अॻे। हिकु दफ़े त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जेको आहे इन किताब खे छापराए करे तक़सीम करायो आहे, जॾहिं 2010 में सैलाब आयो हो। उन सैलाब जे ज़माने में माण्हुनि में सही मुस्लिम जी तजरीद मुंहिंजी जेका आहे उहा तक़सीम थी आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी तरफ़। नाज़रीन, मां फ़ख्रु महसूसु कयां थो त अॼु मूं सां गॾु हिकु अज़ीम हस्ती वेठी आहे, जंहिंजूं ॻाल्हियूं, जंहिंजे इल्म मां तव्हां सभिनी फैज़ हासिलु कयो। इस्लाम उहो वाहिद मज़हब आहे जंहिंमें सिर्फ़ु और सिर्फ़ु सलामती आहे। इस्लाम जो हर अमल इंसान ऐं इंसानियत जी भलाई जे लाइ आहे। इंसान साण गॾोगॾु जेके असांजा चरिंदा ऐं परिंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि इस्लाम में उन्हनि जो बि मक़ाम आहे। इन जे करे असां सभिनी खे घुरिजे त अल्लाह जी मख़लूक़ जी ख़िदमत कयूं, अल्लाह जे मख़लूक़ जे सार संभाल लहूं। जीअं ही अॼुकल्ह गर्मियुनि जी मौसम हले थी पई त घरनि जे छतनि ते पाणी जो प्यालो रखो, जीअं पखी अची करे उन मां पाणी पीअनि। जेतिरा कतरा हू पींदा ओतिरो तव्हांखे सवाबु हासिलु थींदो। इन पैगाम सां गॾु ॾींदा इजाज़त। ॿिए कंहिं प्रोग्राम में ॿिए कंहिं महिमान सां गॾु वरी हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।